नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ सेखाड़ थाणे जी हद में सेखाड़ पुलिस खे खुफ़िया इतला मिलण ते मंशियात फ़िरोश गिरफ़्तार करण जी दावा। सेखाड़ पुलिस जो चवण आहे त असांखे गुज़िर ॾींहुं शाम जो 5 बजे खुफ़िया इतला मिलियो हो त 2 ॼणा मंशियात फ़िरोश सेखाड़ लॻ नेशनल हाईवे रोड भरिसां मेहू माछी लिंक रोड चौराहे ते अछे रंग जो कटो हथ में हो। असां पुलिस जी सरकारी मोबाइल सां सेखाड़ थाणे जो SHO वज़ीर अली लाखो संदसि स्टाफ सां गॾु उते मेहू माछी रोड चौराहे वटि छापो हयूं त हिकु जवाबदार सदा बख्श वल्द मीर मोहम्मद कलोड़ो फरार थियण में कामयाब थी वियो। ॿियो जवाबदार इमाम बख्श उर्फ खालू वल्द रहीम बख्श बबर वेठल ॻोठ कमाल बबर गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार वटां अछे रंग जे कटे में 500 अदद मेन पुड़ियूं हथ ऐं सेखाड़ पुलिस मंशियात फ़िरोश जवाबदार इमाम बख्श उर्फ खालू ते केस दाख़िल करे चालान करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।